सादिक संजरानी जी सेनेट चेयरमैन थियण ते तहरीक इंसाफ़ के मरकज़ी रहनुमा गुल मोहम्मद रिंद, जनरल सेक्रेटरी निसार परियार, अमीर गुल रिंद, तालका प्रेसिडेंट कामिल रिंद, इकबाल रिंद, सीनियर नायब सदर धनी बख्श मंगसी, PTI अगवान राशिद खोड़ो से गड सभी पार्टी वर्करन अहदेदारन अगवानन खुशी में मिठाई विराई और विचार वंडिया। तफसील ॾिसंदा SMC न्यूज़ रिपोर्ट। माशाअल्लाह तमाम खुशी जो ॾींहुं आहे। मां त चवंदुसि पाकिस्तान लाइ, पाकिस्तान जी सियासत लाइ, पाकिस्तान जी आवाम लाइ, ख़ान साहब लाइ, इमरान ख़ान साहब लाइ, PTI वर्करनि लाइ, सभिनि लाइ। छाकाणि जो हिकिड़ो दफ़ो वरी PTI सेनेट जे चेयरमैन जी इलेक्शन खटी संजरानी साहब चेयरमैन थी विया। ये फैक्ट्स और उसूल ते सियासत हुई। PTI हिकिड़ी जदोजहद के जरिए सेनेट ऐं क़ौमी असैम्बली में पहुती है, जेका मुल्क में हिकिड़ी अफरा तफरी की सूरत हाल ॼाणे माने कयूं पार्टियूं पैदा कनि पियूं, PDM वग़ैरह। अॼु उन्हनि को जवाबु क़ौमी असैम्बली में उन अवाम जे नुमाइंदनि ॾिनो, उन सेनेट के मेंबरनि ॾिनो त बाबा हीअ जेका सेटअप आहे या PTI जी जेका हुकूमत आहे या पंहिंजो टेन्योर पूरी कंदी। असांजी दुआऊं आहिनि, असांजी ख्वाहिश आहे त इंशाअल्लाह अॻी इलेक्शन भी असीं खटंदासीं। हिन मौक़े ते ऐं पूरे पाकिस्तान जी आवाम, ख़ासि करे नवाब शाह ऐं सकरनि जी आवाम खे मुबारकबाद ॾियां थो हिन फतह ते, ऐं इहा उम्मीद रखूं था त असां सां उहो साथ ॾींदा, असां सां हिन सफ़र में गॾु रहंदा। हिकु नए पाकिस्तान जो नारो, हिकु नए पाकिस्तान जी फतह, हिकु नए पाकिस्तान जो दौर शुरू थियण वारो आहे। माज़ी जूं ॻाल्हियूं, माज़ी जूं जेके अगरि कोई महांगाई या कुझु के मसाइल आहिनि त इंशाअल्लाह ख़ान साहब जो वाइदो असां सां, असीं वियासीं इस्लामाबाद, पूरी पार्टी काद सां मिलियासीं त सेनेट जी इलेक्शन खां पोइ हुनजो इहो ई हुयो इंशाअल्लाह हिकिड़ो नओं सेटअप, नई हिकिड़ी दुनिया ईंदी। हिकिड़ो दफ़ो वरी ऐं सकरनि जी मीडिया जंहिं हमेशह असांजी आवाज़ खे सपोर्ट कयो, मीडिया सेंटर, उमरानी साहब, पंहिंजो काज़ी जावेद साहब, ॿिया बि जेके दोस्त आहिनि, गुलाम कादरी चांडियो साहब, शबीर जेके आहिनि, इहे सभु असांजे हिन सफ़र में असां सां गॾु रहिया आहिनि। उन्हनि खे मुंहिंजे तरफ़ां ख़ासि अॼु जेका फतह कई आहे पाकिस्तान खटियो आहे, ऐं जेको हिन वक़्तु माफ़िया सां जेका जंग हुई ख़ान साहब जो रीज़न आहे इंशाअल्लाह अॼु सेनेट जो इलेक्शन थियण सां ख़तमु थियो आहे। मां पूरे पाकिस्तान के ख़ासि तौर नौशहर डिस्ट्रिक्ट जे जेके बि नौजवान आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ज़िले जा, उहे अॻिते अचनि ऐं इंशाअल्लाह असां हींअर हिकु नओं आगाज़ करणु वञूं पिया त इंशाअल्लाह अॻिते बलदियाती इलेक्शन जे हिसाब सां ऐं बाक़ी जेके भी दोस्त असांजा हिन सफ़र में गॾु थियणु चाहिनि था, इंशाअल्लाह असांजो नओं आगाज़ फिर ॾियनि खां शुरू थींदो। अॼु असांजे सेनेट जो कटे वियो आहे ऐं इंशाअल्लाह असांजी फतह छो त असांजी उमदत हाल सकरनि में मरकज़ी रहनुमा मोहतरम गुल मोहम्मद साहब पंहिंजे सभु उहिदेदारनि ऐं उन्हनि खे मिठाइयूं खारायूं, असांखे खारायूं ऐं इंशाअल्लाह मां पूरी अवाम खे, पूरे पाकिस्तान PTI जे उहिदेदार ऐं वर्करनि खे मुबारक पेश कयां थो, छो त मां तव्हांखे सकनि सीनियर नायब सदर आहियां PTI जो, ऐं इंशाअल्लाह गुल मोहम्मद रिंद साहब जेको आहे सो अॼु पंहिंजे सभु उहिदेदार अंदरि ऐं सकरनि में बाक़ाइदे मिठाई ॾियराई आहे ऐं इंशाअल्लाह हींअर इमरान ख़ान जी जीत आहे ऐं इंशाअल्लाह असांजी उमेदु आहे असांजी जेका सेनेट जी इलेक्शन आहे वॾी कामयाबी सां थी आहे ऐं इंशाअल्लाह अॻिते असां वधीक इन सफ़र खे खणी हलंदासीं ऐं असांजो सभु जेके बि PTI तालके सकरनि ऐं ज़िले शहीद बेनज़ीर आबाद जा जेके उहिदेदार ऐं PTI जा वर्कर, मां उनखे लख लख मुबारक ॾियां थो। इंशाअल्लाह हाणे घबरायो न, हाणे वक़्तु अची वियो आहे, इंशाअल्लाह असांजी जीत आहे। जीअं इमरान, जीअं गुल मोहम्मद।